जेसिताईं हिन जीअ में जान आहे तेसिताईं मां तुंहिंजो इंतज़ार कंदसि। मीरा, मां तोखे घणो इंतज़ार न कराईंदुसि। हाशिम खे हथ ॿधी चाचे पले खे पेरनि ते किरी तुंहिंजो संग घुरंदुसि। सरदार साईं खे चवंदुसि, चङनि मठनि खे चवंदुसि, मीरा मां तोखां सवाइ हाणे नथो रही सघां, तोखां सवाइ जी नथो सघां। देर न कर मिठा माण्हू, सॼी हयाती असां विछोड़ जो ठीको त नाहे खयो। मीरा, अॼु तुंहिंजी मोहबत खे ॾिसी मुंहिंजो मन मेण थी वियो आहे। दोस्तीअ जे पलड़े खां मोहब्बत जो पलड़ो ॻरो थी वियो आहे। मीरा, तुंहिंजी सिक जे सेक मुंहिंजी दोस्तीअ जो भरम भोर करे छॾियो आहे। रब जा कलाम तूं क़यामत ताईं गवाह रहिजांइ त मां बेगुनाह आहियां। दहशत दम इश्कोरत सां न दोस्त सां थींदो आहे। ऐं हाशिम मुंहिंजो दोस्त आहे, भाउ आहे। मां दोस्तीअ जे भरम खे टुटण कोन ॾींदुसि। मीरा, मूंखे विसारे छॾ। मां हाशिम जहिड़े जिगरी यार सां दगा कोन कंदुसि। मां छा कयां, केॾां वञां? दोस्ती मथे या प्यार मथे? केर समझाए तोखे त अफजल तरीन एहसास प्यार जो आहे, दोस्ती प्यार खां पोइ आहे। तू समझी छो नथो? होश कर मीरा, तू चरी थी वई आहीं छा? तो ही त चरियो करे छॾियो आहे। पेच पाए, अखियूं अड़ाए, हाणे अखियूं फेराई थो। हे फथई। चुप कर, खलकती खिलाई पाण ते। माठ कंदसि त मरी वेंदसि। मुंहिंजो साह थो घुटिजे, हियांव थो फाटे। दिलावर, तू सच चवंदो है, ही ज़ालिम ज़मान जा ज़ालिम माण्हू प्यार जी दावा त वॾे वाके कंदा आहिनि, पर कंहिं ॿिए खे प्यार कंदे न आहिनि ॾिसी सघंदा।
बाबा इन देश जे धन्याणियुनि खे खिलण जो भी हक न आहे। असांजे नसीब में रुगो आहूं ऐं दाहूं लिखियल आहिनि। बाबा चाचा खे छा थी वियो आहे? तूं मूं ते यकीन कर, तुंहिंजी मीरा त उजरी आहे। जीअं ज़िलज़िला जबलनि खे लोॾे न आहिनि सघंदा, ईअं के भी जज़्बा तुंहिंजी मीरा खे लोॾे न आहिनि सघंदा। बाबा तुझी अज़मत की गवाही त दुश्मन भी ॾींदा। मां ॼाणा थो थिए तुझो दामन उजरो आहे, हाशिम जी नज़र ख़राब आहे, मुझे सोच में फितूर आहे, फितूर। जेकॾहिं मूंखे मारणो अथसि त मारे छॾे, पर किनो करे त न मारे। न मीरा थिए न, तोखे मारण वारो को ॼाओ ई न आहे। हिकु हाशिम त छा पर 10 हाशिम भी गॾजनि तोखे कुझु नथा करे सघनि। छो त ही पोढ़ो पलियो अॼु बि 10 सर आहे, 10 सर। अॼु बि हिननि माण्हुनि में बंदूक खण जेतिरी ताक़त आहे। मीरा खे मारण खां अॻु हाशिम खे पले सां जहिड़ो चोटणो पवंदो। न बाबा ईअं न चओ। अलाह कदो अहिड़ो ॾींहुं ई न ईंदो जो तूं ऐं चाचो हाशिम हिक ॿिए जे लाइ हथियार खणो। हाशिम खे धी जो औलाद न आहे, तॾहिं तो अहिड़ो मुड़ुसु माण्हू थिए। धी जो औलाद हुजे सा न त पोइ ख़बर पइजी वञे सा। जेकॾहिं हाशिम तोखे कुझु बि चयो त मां इहो विसारे छॾींदुसि त हाशिम मुंहिंजो भाउ आहे। न बाबा ईअं न कजो। मां किनी आहियां, मां कारी आहियां। मूंखे मरण ॾियो, अवां ॿई सदा जियो, सदा आबाद हुजो। धीअ तूं खट ते राणी थी वेही रह, ॾिसां त तुंहिंजो नालो केरु थो खणे। अची मैं खेप खटे हर जीप का खबर अथई। जे सच थी चवा तू मोचड़ा थी खावा, जरी न करे त करे छा। वरी छा थियो? अञा घर में कदम रखां थो त तूं का न का सिट सटियूं वठी। हाशिम कुछ अख पट, मीरा ई दिलावर जी ॻाल्हि सॼे ॻोठ में बाहि वांगर पकड़जी वई थई। सॼे राज जी माइन मुंहिंजा त कन ई कचा करे छॾियान। मां कंहिं सां कूड़ा कसम खणा? हा ज़रीना, मुंहिंजो बंदर सड़ियो पियो आहे। मूंखे अहिड़ी का बि उमेद न हुई, न मीरा मां न वरी दिलावर मां। पर आओ कॾहिं बि पंहिंजो नाहे थींदो हाशिम। दिलावर तो हुयो धारियो वञी धूड़ पाए, धक हणी वियो, पर पंहिंजनि बि कोन घटायो अथई। तो त अञा मीरा खे किनो बि कोन चयो आहे। पोइ बि तो वारो इहो पलियो चए थो त हाशिम खे मारींदसि। पलियो चए थो त मां 10 सर आहियां, अञा बि हिननि हथनि में हथियार करण जी ताक़त आहे। इहो वरी छा थी चई ज़रीना? अतो वॾो मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो रत आहे। पोइ ईअं कीअं चवंदो तूं कूड़ी आहीं, कूड़जियाणी? कसम सां हाशिम, इन ममड़ी मीरा पल्ले जा कन भरिया अथई। पलियो भाउ मां फिरी दुश्मन थी वियो अथई। नज़रीना न, मां तुंहिंजे चवण ते कॾहिं पंहिंजे भाउ सां कोन फिटाईंदुसि। बाक़ी रही ॻाल्हि मीरा ऐं दिलावर जी, उन्हनि खे मां कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि। उन्हनि मुंहिंजे भरोसे खे टोड़ियो आहे। मां हिकु चकर रुगो सरदार शाह ज़मान सां मिलां, पोइ मां इन्हनि ॿिन्ही खे जेरो कोन छॾींदुसि। हाशिम
वक्त हथन मां वारीअ वांगर वही वेंदई। असांजी तबाही जो सबब ये पल्ले जो धीअरियूं आहिनि, ॿियो केर न आहे। ईअं बि करे हिननि मां जान छॾाए। किथे ईअं न थिए त पल्ले जे हथ में बंदूक हुजे, साम्हूं तुंहिंजो सीनो हुजे। करीना ये कॾहिं बि कोन थींदो। पलियो मुंहिंजो वॾो भाउ आहे, उन मूंखे पंहिंजे पुटनि वांगुरु पालियो आहे। वो कॾहिं बि मूं ते बंदूक सिधी कोन कंदो। इहा भुल थी हाशिम। पल्ले जो औलाद सिर्फ़ हुनजूं धीअरूं आहिनि, तूं न। जेकॾहिं तो मीरा खे किनो चयो न त पल्यो तोसां घटि कोन कंदो। ॾिसजांइ वेठो, तूं बेते मां बेते। ॾिसंदासीं ज़रीना। जेकॾहिं अधो वॾो एतिरो किरी पियो न त पोइ बि मौला जो मुल्क वॾो आहे। ही ॻोठ ही घर छॾियूं हलियो वेंदुसि। बणी त बणी, न त दाल मानी खणी। चमी छा थो? असां छो वेंदासीं? इन पल्ले खे धिका ॾेई हिन घर मां कढंदासीं। बस हाणे बस। वञी वञी घर जो कमकार कर। जाई नाए नानी जे मुहांदे हलाणे हल। वरी न करे त करे छा? दिलावर, तूं छा थो समझी? यो बंगुल माठ करे वेठो हूंदो? न दिलावर न, हू माठ करे न वेठो हूंदो। हू असां खां पलांद करण जे लाइ तयारी कंदो हूंदो। तयारी करण खां पोइ हू असां ते हमलो ज़रूर कंदो, उड़ंदो न। सरदार साईं, असां बेलका थी कोन वेठा आहियूं। मुंहिंजा हमरा हर वक्त तयार हूंदा आहिनि। जेकॾहिं बंगुल अहिड़ी हिमाकत कई या हरकत कई, खेसि रुक जा चणा चबराईंदुसि। मां उनखे ज़िंदा दफ़न करे छॾींदुसि। तव्हां बेउल्का थियो। ना दिलावर ना, हिन भेरे बंगुल ॿाराणी ज़रूर कंदो। इन्हीअ करे तूं होशियारी। दिलावर, मां कुझु ॿिया वेढ़ाक बि घुरायां थो जेके तोसां गॾु हूंदा। जेकॾहिं हिन भेरे बंगुल ॿाराणी कई या का ग़लती कई त हुनखे छटीअ जो खीर यादि ॾियारे छॾिजो, बख़्श न कजोसि। ठीकु आहे सरदार साईं, हलो मां पंहिंजे राज जा माण्हू मोकिलियो, पर मुंहिंजा टीह माण्हुनि खे मुंहुं ॾेई सघंदा सरदार साईं। हिन करे बंगुल खान तव्हांजी जूए में पेर बि पाए न सघंदो। दिलावर, ॾिस, दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न समझजाए। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, गिदड़ बि पाण खे शींहुं समझंदो आहे। तव्हां बरक था चओ सरदार साईं। जेसीं ताईं असां ज़िंदा आहियूं न, बंगुल तव्हांजे भितर खे बि भोरे न सघंदो। दिलावर, तूं इन हाशिम खे वठी नाकाबंदी करे छॾ। सरदार साईं, मां हाशिम ॾे कीअं वञा? हाणे हाशिम त मूंखे पंहिंजो दुश्मन थो समझे सरदार साईं। ख़बर न आहे त इहो लिकियल दुश्मन केरु आहे ऐं हाशिम जा कन कंहिं भरिया आहिनि। ख़बर ई नथी पए त उहो शख़्स केरु आहे।
जेको तहां ॿिन्ही दोस्तनि खे वेड़ाए पियो। सरदार साईं, शमीर खां सवाइ ॿियो केरु थो थी सघे? इहो सॼो कमु शमीर जो आहे। पर हाशिम खे केरु सम्झाए सरदार? मां सम्झाईंदुसि इन हाशिम खे। उनजे दिल में जेका तुंहिंजे लाइ नफ़रत जी बाहि भड़की रही आहे न, उन बाहि खे मां थधो कंदुसि। उनजे अंदर में जेका नफ़रत आहे तुंहिंजे लाइ, उन नफ़रत खे मां ख़तमु कंदुसि। हाँ सरदार साईं, अवां सम्झायो त ईअं न करे। जेकॾहिं न दुश्मन खे ख़बर पइजी वई त असां कमज़ोर बणिजी वेंदा। ठीकु आहे, मां हाशिम खे पाण घुरायां थो। तूं हाणे ईअं कर, इन साम्हूं वारे रस्ते ते नाकाबंदी कर। खाॿे ऐं साॼे पासे ॾे ॿिया वेड़ा मां मोकिलियां थो। जेको कमु अवां जो। हलो त मां तव्हांखे गाॾी ताईं छॾे अचो। सदका अची वई। अलाए किथां जी ममड़ी अची असांजे घर हिरी आहे। बसरा जे घर त खेसि सुख ई कान थो अचे। निंड मां उथी ज़ीपटे ते भंगी थी अचे। अदी सती, वीरा किथे आहे? अंदर कमरे में वेठी आहे। छोरी राजुल, तुंहिंजो ऐं मीरा जो इहो कहिड़ो चकर पियो हले? रोज़ भगी बीठी आई, सुस लॻाए वेठियूं आहियो ॿई। छा आहे? मूंखे बि त ख़बर पए। अदी, अहिड़ी त ॻाल्हि कोन्हे। मां त बसि हाणे बसि ख़बर आहे मूंखे। तूं ऐं मीरा कहिड़ी खिचड़ी पई पचायो, सभु ख़बर आहे। तूं ऐं ने दिलावर जी चमची, सुञाणा थी तोखे। चाची, राजुल असांजी महिमान आहे ऐं महिमाननि सां रुखो नाहे ॻाल्हाइबो। हुननि जी इज़त कबी आहे। चुप कर चिबरी। मूंखे ख़बर आहे तूं वॾी महिमान नवाज़ आहीं। इन धूती खे तूं महिमान थी चए। इहा महिमान न, धूती अथई दिलावर जी धूती। पर शायद इन्हे खे इहा ख़बर ई कान्हे हाशिम जो घर हाशिम जो। जेकॾहिं हिते का हरकत कई न, पाण बि मरंदी, मीरा खे बि मराईंदी। अदी राजुल, उथ त असां कमरे में हलूं मीरा ॾे। ज़रीना चवंदी सच। को कंहिंखे वणे या न वणे, ज़रीना करे त करे छा?